2023 खां वठी 319 म्यूज़िक टीचर जेके आहिनि उहे यको वेठा आहिनि त असांखे जेको आहे इहा उमेदु रखी वेठा आहिनि त असांखे जॉइनिंग मिले, छो जो आर्डर असांखे 2023 खां मिलियल आहिनि। ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में त हिन मौसीक़ी खे तमामु वधीक अहमियत मिले थी। ॿाहिरिनि मुल्कनि में जीअं इंडिया आहे या जेको आहे ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि में हिन मौसीक़ीअ खे इज़त ॾिनी थी वञे ऐं उनजो जेको आहे तमामु तक़दुस रखियो थो वञे। ऐं हिते असां वटि हिन मौसीक़ी खे घटि रखियो थो वञे। असां इहा ॻाल्हि था कयूं त जेके बेरोज़गार आहिनि ऐं जिन जो माना हिकिड़ो चुल्हो बि तमामु ॾुखियो थो जेको आहे हिन महांगाई जे दौर में जेको आहे चढ़े, त उहे सभु ईअं इंतज़ार में आहिनि त असांजो चुल्हो चढ़े। असां वस वारनि जेके बि हुकूमत जा जेके बि वॾा उहिदेदार आहिनि ऐं जेके वॾे मसनत ते वेठा आहिनि, असां उन्हनि खे इहो अर्ज़ु था कयूं त असांजा चुल्हा चढ़नि ऐं जेके बि नौजवान आहिनि उनजी मायूसी ख़तमु थी वञे। साईं, अॼोको एहतिजाज आहे म्यूज़िक टीचर्स जी जॉइनिंग जे हवाले सां। 319 म्यूज़िक टीचर 2023 में IB जी टेस्ट पास करे ऐं आया उन्हनि खे जेको आहे पाकिस्तान आर्ट काउंसिल कराची में साईं सरदार शाह पंहिंजी निगरानीअ में उन्हनि खे ऑफर ऑर्डर बि ॾिना। उन ई ॾींहंनि में जेको आहे मेडिकल्स बि थी वियूं, पुलिस वेरिफिकेशन बि थी वई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जॉइनिंग रहियल हुई त हिननि जेको आहे इलेक्शन जो बहानो ॼाणे असांजा ऑर्डर फ्रीज़ करे छॾिया। हाणे 3-4 साल आहे त माना असांखे जॉइनिंग नथी मिले। असां सॼी सिंध में पुरअमन एहतिजाज आहियूं, पुरअमन सरापा एहतिजाज आहियूं त भई असांजो ॿियो को बि न आहे। असांजी इहा ई सिर्फ़ु घुर्ज आहे, महिरबानी करे असांखे जेको आहे ऑफर ऑर्डर मिलिया, हाणे असांखे महिरबानी करे जॉइनिंग ॾिनी वञे। हाणे शाह साईं जो उस जेको आहे हींअर उनजो महीनो पियो थो हले। असांजो जेकर मसइलो हल न थियो त असां शाह साईं जो तंबूरो खणी भिटई सरकार जी नगरीअ में असां पुरअमन एहतिजाज कंदासीं त महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾिनी। असां साईं सरदार शाह साहब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे 319 म्यूज़िक टीचरनि खे जॉइनिंग ॾियो। तव्हां पाण ई असांखे ऑर्डर ॾिना आर्ट काउंसिल में, जीअं तव्हां साइंस टीचर जल्दी जॉइन कया त महिरबानी करे। म्यूज़िक टीचर 3 साल खां इंतज़ार में आहिनि। आख़िर हिननि म्यूज़िक वारनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हिते सॼी दुनिया म्यूज़िक खे पसंदि करे थी। अॼु जेके हिन सिंध जा माण्हू फ़नकार माण्हू अॼु रोडनि ते वेठा आहिनि त महिरबानी करे सरदार शाह म्यूज़िक टीचर 319 आहिनि उन्हनि खे जॉइनिंग ॾेई उन्हनि मां बेचैनी ख़तमु कयो। IBA पास म्यूज़िक टीचर 2023 खां वठी 3 साल गुज़रण वारा आहिनि, अञा तक जॉइनिंग नथी मिले। साईं, जॾहिं तव्हां ऑफर बि ॾिना उन टाइम तव्हांजो साईं शहर असांखे उहो यादि आयो आहे। तव्हांजे लफ़्ज़, तव्हांजे वात जा अल्फाज़, लतीफ़ साईं जो शेर त जाजक जूनागढ़ में को आता ई आयो। साईं सरदार शाह बादशाह, तव्हांजा लफ़्ज़ चयल तव्हांखे ॿुधायूं था, पंहिंजे लफ़्ज़नि तो फिरो न, असां ते कुर्बदारी कयो। जाजक जूनागढ़ में को आता ई आयो, कामिल कॾहिं कीनरो वेही वॼायो, शहर सॼो ई सुर सां तंदुनि तपायो।